अहम ख़बर के ॾियो मोज़ी वबा कोरोना बाबत अपडेट कंदा हलूं। पाकिस्तान में कोरोना विखे वधीक 3 मरीज़ हयाती विञाए वेठा आहिनि। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि में वधीक 609 नवनि केसनि जी तस्दीक थी, जॾहिं त हाकारी केसनि जी शरह 1.7% रही। मोज़ी वबा कोरोना बाबत अपडेट पिया कयूं। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंगनि अखरनि मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 35,627 टेस्टूं कई वयूं। आगाह कयूं पिया अपडेट करे रहिया आहियूं। मोज़ी वबा कोरोना बाबत मुल्क में कोरोना वायरस जी वधीक 609 केसनि जी तस्दीक बाद मुतासिर थियलनि जो अंग 15,61,692 थी वियो आहे। NCOC मूजिब मुल्क में कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 1.70 रही आहे, जॾहिं त 600 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। मुल्क में कोरोना विघे वधीक 3 मरीज़ फ़ौत थियण बाद हयाती विञाईंदड़नि जो अंग 30,307 थी वियो। आगाह कयूं पिया पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 3 मरीज़ हयातियूं विञाए वेठा आहिनि। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि में वधीक 609 नवनि केसनि जी तस्दीक थी आहे, जॾहिं त हाकारी केसनि जी शरह 1.7% रही। नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंगनि अखरनि मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 35,627 टेस्टूं कई वयूं। मुल्क में कोरोना वायरस जी वधीक 609 केसनि जी तस्दीक बाद मुतासिर थियलनि जो अंग 15,61,692 थी वियो आहे। NCOC मूजिब मुल्क में कोरोना जे हाकारी केसनि